अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर ज़फ़र काज़मी साहब जे यादुनि सां गॾु हाज़िर आहियां ऐं उन्हनि खे विसारणु मुंहिंजे लाइ को आसान कमु न आहे, छो त मूं उन्हनि सां ॾाढो सुठो वक़्तु गुज़ारियो। उन्हनि खां मूं घणो कुझु सिखियो। हिकिड़े छपड़ छांव जी हैसियत उन्हनि जी हुई मुंहिंजे लाइ, सो ॻाल्हाइण जी हिमत न आहे। ऐं उन्हनि जी वफ़ात खां पोइ मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में सिंध माणक मोती तंज़ीम जे पारियां हिकिड़ो ताज़ियती मेड़ाको सॾायो वियो, जंहिंमें मूं हिकिड़ो तासुर पढ़ियो। सो मां चाहियां थी त इहो बि तव्हां सां शेयर कयां। उन महिल त जेके उते हाज़रीन हुया उन्हनि इहो ॿुधो, पर मां चाहियां थी त ही मुंहिंजा लफ़्ज़ जेके हिकिड़ी नंढड़ी भेट आहिनि उहे रिकॉर्ड ते रहिजी वञनि, उहे ॿियनि माण्हुनि ताईं बि पहुचनि। हिन मुंहिंजे चैनल जे ज़रिए जेके मुंहिंजा ॾिसण वारा आहिनि उन्हनि जे ज़रिए मां सभिनी सां इहो शेयर करणु चाहियां थी त ज़फ़र काज़मी छा हुया, उहे छा बि हुया। मुंहिंजी हैसियत न आहे त मां उनखे एक्सप्लेन करे सघां या सम्झाए सघां। मां सिर्फ़ु ओतिरो सम्झाए सघां थी, ओतिरो ॿुधाए सघां थी जेतिरो मूं महसूसु कयो, जेतिरो मूं उन्हनि खे सुञातो, पंहिंजे अकुल आहर, पंहिंजी सम्झ आहर। मूं उन्हनि खे छा सम्झो, छा ॾिठो, उन्हनि खां छा सिखियो, छा महसूसु कयो, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। सो ही आहे मूं वटि उहो ई साॻियो ई लिखियलु पेपर आहे, पढ़ां थी मां इहो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कौड़ी कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीव सभु कंहिं जीअसीं दर्शन धारो धार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां। मोज़िज़ हाज़रीन, अस्सलाम वालेकुम। काज़मी साहब जे फ़न ते त घणनि ई ॻाल्हायो आहे ऐं अञा बि ॻाल्हाईंदा। संदन फ़न आलम आशिकार आहे, पर मां संदन ज़ात ऐं शख़्सियत जे बारे में कुझु चवणु चाहियां थी। तोड़े जो मां पाण खे तमामु नंढड़ो महसूसु करे रही आहियां ऐं नथी सम्झां त को मां एॾी वॾी शख़्सियत जे बारे में कुझु चई सघंदसि, पर पोइ बि फ़र्ज़ु थी सम्झां ऐं पाण ते कर्ज़ थी सम्झां त कुझु चवां। हूअं त मां काज़मी साहब खे तॾहिं खां सुञाणा जॾहिं हू ॿारनि जे प्रोग्राम में टीवीअ ते ड्राइंग सेखारींदो हो। हिन जे ॻाल्हाइण जो मिठो अंदाज़ मूंखे तॾहिं खां ई वणंदो हो, पर मुंहिंजो हिननि जे घर अचणु वञणु गुज़िरियल 10-11 सालनि खां शुरू थियो हो। शुरू में त सभिनी घर जे भातियुनि सां कचहरी थींदी हुई, पर पोइ आहिस्ते आहिस्ते उन कचहरीअ में मां ऐं काज़मी साहब रहिजी वेंदा हुआसीं, जंहिंमें मूंखे सिर्फ़ु ॿुधण वारो कमु करणो हूंदो हो। तोड़े जो काज़मी साहब खे ॿुधणु को सवलो कमु न हो, पर पोइ बि मां मौक़े जो फ़ाइदो वठंदे इल्म जे उन वहंदड़ दरिया मां 2-3 फुड़ा कढी वठंदी हुयसि। उन्हनि कचहरियुनि जो मौज़ू अक्सर करे सिंध हूंदो हो। सिंध जी तारीख़, सिंध जो हाल, सिंध जो मुस्तक़बिल, सिंध जा माण्हू, मतिलबु त फिरी गिरी ॻाल्हि सिंध जी थींदी हुई। काज़मी साहब खे सुञाणण वारनि खे चङी तरह ख़बर आहे त हू पंहिंजी क़ौम ते सदाईं चिड़ियल हूंदो हो। जॾहिं हू पंहिंजी उन कावड़ जो इज़हार कंदो हो तॾहिं मूंखे अहिड़ी माउ वांगुरु लॻंदो हो जेका पंहिंजे ॿार खे ग़लति कमु करण खां झलींदी हुजे ऐं ॿारु पोइ बि न मुड़े ऐं नेठि धकु खाए त पोइ उहा प्यारु करण ऐं ख़्यालु रखण वारी माउ उन ॿार खे दड़का ॾींदी हुजे त मूं तोखे इन ग़लति कम खां झलियो हो। उन माउ वांगुरु हिन खे बि पंहिंजे क़ौम जे ग़लति कमनि खां शिकायत हुई। हू सदाईं चाहींदो हो त असांजी क़ौम जा नौजवान महिनती ऐं बाअमल बणिजनि, अजाई लय करण ऐं घटि महिनत ते वॾा ख्वाब ॾिसणु छॾे ॾियनि। हू चाहींदो हो त सिंधी वालदेन पंहिंजे औलाद जी तरबियत हिकु सुठे सिंधी महिनती ऐं बाअमल इंसान जी हैसियत में कनि, पंहिंजे वॾड़नि जूं रीतूं रस्मूं क़ाइमु रखनि, सिंधियुनि जे गुज़िरियल इल्मी मयार खे जेकॾहिं वधाए नथा सघनि त घटि में घटि बरक़रार रखनि। हिन जे चवण मुताबिक़ इहो हर सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे। हू चाहींदो हो त ॿारनि खे नंढपण में शाह सचल ऐं सामीअ जा बैत यादि कराइजनि ऐं सम्झाइजनि, ईअं वॾा थी हू उन्हनि जे मुताबिक़ अमल बि करे सघंदा। मोज़िज़ हाज़रीन, हू फ़क़ति ईअं चवंदो न हो, पर हिन पाण हमेशह ईअं ई कयो ऐं अहिड़ो कौल ऐं अहिड़ो फ़ैल पंहिंजी क़ौम ऐं धरतीअ जे सॼणनि जो ई थी सघे थो। हिन खे बेनिमाज़ी ऐं लादीन चवण वारनि शायदि शाह साईं जो ई बैत न पढ़ियो आहे त ज़ाहिर में ज़ानी फ़िक्र मंझि फ़ना थिया, तिनी खे तालीम जी कुढ़ अंदरि कानी, हर्फ़ हक़ानी दौर कयाऊं दिलि में। सो जेकॾहिं तव्हां कंहिंखे गुनहगार था सम्झो त ज़रूरी न आहे त हू अंदरि में बि अहिड़ो हुजे। सच त इहो आहे त हू मूंखे को सूफ़ी दरवेश लॻंदो हो जेको दुनिया में मौजूदु हुजण जे करे दुनिया सां वास्तो रखणु ज़रूरी सम्झंदो हो, न त हिन जे पंहिंजे अंदरि में बि हिकु दुनिया आबाद हुई। हू हिकु तमामु साबिर ऐं शाकिर शख़्स हो। संदन हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे सदाईं मुतासिर कंदी हुई सा इहा त जॾहिं बि उन्हनि खां तबियत जो पुछिबो हो सदाईं इहो ई जवाबु मिलंदो हो
त अलाह जो शुक्र आहे उहो जंहिं बि हाल में रखे उनजी महिरबानी आहे। मूं कॾहिं बि संदन वाता संदन बीमारियुनि या तकलीफ़ुनि जो ज़िक्र न ॿुधो। जेतोणीक सालनि जा साल संदन पेर में ज़ख़्म रहिया, शुगर जो मर्ज़ बि हो, उनखां सवाइ वधंदड़ उमिरि ऐं ज़ईफ़ीअ जे बावजूदि मूं उनखे सदाईं शुक्र कंदे ॾिठो। सदाईं संदन हौसलो ऐं हिमत जवान ॾिठमि। हू बेहिमत ऐं कमज़ोर माण्हुनि खे नापसंदि कंदो हो। संदसि इन्हनि ॻाल्हियुनि मां मूंखे सघ ऐं हौसलो मिलंदो हो। सिंध म्यूज़ियम जी ॻाल्हि कंदे संदन मुंहं ते रौनक ऐं अखियुनि में चमक अची वेंदी हुई। संदसि चवणु हो त म्यूज़ियम में मां कॾहिं बि बेतरतीबी ऐं गंदगी बर्दाश्त न करे सघंदो आहियां। मूं पंहिंजे हथनि सां उनखे ठाहियो आहे, मज़ूरनि सां गॾु मज़ूरी बि कई, पंहिंजा ॾींहं रातियूं ऐं सॼी तवानाई मूं उन म्यूज़ियम खे ॾिनी आहे। मां जॾहिं बि राउंड ते निकिरंदो हुउसि ऐं किथे को गंद किचिरो नज़र ईंदो हो त खणी खीसे में विझंदो हुउसि ऐं पोइ जंहिं वक़्तु ऑफिस में वेंदो हुउसि त गंद जे दॿे में विझंदो हुउसि। उन मां तव्हां संदसि म्यूज़ियम सां मुहबत जो अंदाज़ो लॻाए सघो था। अॼु जो हू म्यूज़ियम जे अङण में आरामी आहे त इहो संदसि हक़ु हो। कंहिंजो बि मथिस को थोरो कोन्हे। हू तमामु घणो मुनज़्ज़म माण्हू हो, उसूलनि जो पको ऐं कौल जो सचो हो। मूं कॾहिं बि खेनि ॻाल्हि में वधाउ कंदे या ड्राड़ हणंदे न ॾिठो न ॿुधो। हू जेको कुझु बि हो कॾहिं बि पाण खे ओतिरो ज़ाहिर न कयईं। जंहिं घर में पाण रहंदा हुआ उन जे बारे में मूं हिकु दफ़ो उन्हनि खां पुछियो हो त हीउ घरु तव्हांखे मिलियल आहे? तॾहिं चयऊं त हा, कुझु वक़्त लाइ मिलियल आहे, नेठि ख़ाली करिणो पवंदो। मूंखे ॾाढी हैरत लॻी हुई। मूं चयो त मूं सम्झो त इहो घरु तव्हांखे हमेशह लाइ ॾिनो वियो आहे। हिननि खे घुर्जे त इहो घरु तव्हांखे ॾेई छॾनि। क़ौम लाइ एॾो वॾो कमु करण वारे जो एतिरो बि हक़ु नाहे जो उनजे नाले कुझु वाल ज़मीन जा कजनि। तव्हां त पंहिंजी सॼी ज़िंदगी क़ौम जे नाले कई आहे। पाण जेको जवाबु ॾिनऊं त उन मां संदन ख़ुददारी ऐं सादगी साफ़ नज़र अचे थी। पाण चयऊं, मूं कॾहिं बि कंहिंखां पंहिंजी ज़बान सां कुझु नाहे घुरियो। जेकॾहिं मूं कुझु कयो आहे त मूंखे पाण ई सिलो ॾियनि, बाक़ी मां कॾहिं बि पंहिंजी ज़बान ते इहा ॻाल्हि आणे नथो सघां। अॼु हिन ऐवान में मां वस वारनि खां इहो मुतालबो थी करियां त ज़फ़र काज़मीअ जो घरु उन्हनि जी औलाद खे हमेशह लाइ ॾिनो वञे। उन करे न त को संदन औलाद ज़रूरतमंद आहे, पर उन लाइ त उन घर जे चपे चपे ते संदन यादुनि जा निशान आहिनि, जेके संदन औलाद ऐं ॿियनि अक़ीदतमंदनि लाइ तमामु अहम आहिनि। हूअं बि हाणे उहो घरु क़ौमी सरमायो ई आहे, जिते गुज़िरियल सदीअ जी हिकु वॾी शख़्सियत पंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो गुज़ारियो। काज़मी साहब जो मुतालियो तमामु वसी ऐं मालूमात तमामु घणी हुई। मूं जॾहिं बि कंहिं मामले ते उन्हनि खां को सुवालु पुछियो हो त मूंखे तफ़सील सां जवाबु मिलंदो हो। उन्हनि खे बदतमीज़ चवण वारनि कॾहिं संदन ज़ात में झाती पाई न ॾिठी हुई। समुंड जी गहराई जो अंदाज़ो किनारे ते बि कीअं थो लॻाए सघिजे। भिट धणी फरमाए थो, वया जे अमीक ॾे मुंहुं काओ ॾेई, तिन सिपूं सोझे कढियूं पातारां पेई, पसंदा सेई अमुल अखड़ियुनि सी। आम सतही सोच रखण वारे खे कहिड़ी ख़बर त जंहिंखे हू बेद अदब चई रहिया आहिनि, अदब त उनजी रग रग में समायल हो। हू त सरापा अदब ऐं तमीज़ हो। माउ जो अदब, मातरे वतन जो अदब, क़ौमी वक़ार जो अदब, क़ौमी विरसे जो अदब, इल्म ऐं अदब, मतिलबु त अदब जो उहो कहिड़ो क़िस्म हो जंहिंखां हू ख़ाली हो। हू हिकु घाटो वणु हो जंहिंजी छांव में मूं जहिड़ा केई नंढड़ा ॿूटा ड्रभ ऐं सर निसरंदा हुया। अॼु जो चइनि मोज़िज़ माण्हुनि जे विच में मां ॿ अखर चवण बीठी आहियां त इहो बि संदन ज़ात जो ई फैज़ आहे। हिन जा न रुॻो हथ सोना हुआ, पर संदसि दिलि बि चांदीअ जहिड़ी चिलकणी हुई। अहिड़ो शख़्स सिंध धरतीअ खे वरी मिलणु मुश्किल आहे। हिन जो विछोड़ो हिकु वॾो क़ौमी नुक़सानु आहे। इहो ख़ाल को भरे ई न सघंदो। ज़ाती तरह हू ॼण त मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ानदान जे मथां छांव हो। हिन मूंखे बेहद इज़त ऐं अहमियत ॾिनी, शऊर ॾिनो, मुंहिंजे सोचण सम्झण जी सलाहियत खे वधायो। अॼु मां संदन कमी महसूसु करे रही आहियां। अॼु हिन हाल में मौजूदु सभिनी माण्हुनि मां जेकॾहिं कंहिंजे बि दिलि में संदन लाइ इज़त ऐं अहमियत मौजूदु आहे त उनजो फ़र्ज़ु आहे त संदन सोच ऐं फ़िक्र खे अॻिते वधाए ऐं संदन आख़िरी ख़्वाहिश खे पूरो करे। सो ही हुयूं कुझु सिटरूं, कुझु मुंहिंजो मुशाहिदो, उन्हनि सां गॾु गुज़ारियल वक़्त मां मूं छा सिखियो, छा ॾिठो, छा पिरायो, उहो मूं तव्हां सां शेयर कयो आहे। मां अर्ज़ु कंदमि त उन्हनि जे मग़फ़िरत लाइ दुआ ज़रूरु कजो। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। अलाह भाई।